अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सेट पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा कासम हाणे सावल खान के हथ न ईंदो। छा जाकिर खान हाणे सावल खान जे मथां ज़ोर वधाए छॾींदो। छा जाबिर खान हाणे पंहिंजे भाउ खे आज़ाद करण लाइ जाकिर खान जी हवेली मथां हमलो कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बेल न करंदो काफ़ी सॼी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अॼु टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सावल खान जेको आहे ॾींहुं राति हिकु करे छॾींदो। बहरहाल हाली फ़िलहाल जेको आहे कासम उनखे कॾहिं बि हथ न ईंदो। जंहिं जाइ ते कासम हुयो उन जाइ ते सावल खान बि उते जेको आहे सावल खान बि वेंदो। बहरहाल उते कासम खान मौजूदु न हूंदो ऐं पोइ कासम वरी ॿिए हंधि निकिरी वेंदो ऐं सावल खान जेको आहे वरी नसी उनजो पीछो कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे जॾहिं कासम खे ॻोल्हे वञी चाकर खान वटि पहुचंदो ऐं चाकर खान खे हक़ीक़त ॿुधाईंदो त पोइ चाकर खान जेको आहे उनखे साफ़ साफ़ चई छॾींदो तोखे हाणे कीअं बि करे इन कासम खे हथ करणो आहे। अगरि जेकॾहिं तो कासम खे हथ न कयो त पोइ तूं इहो सम्झी छॾिजांइ त जाबिर खान वारा ऐं सुकू वारा मुंहिंजे दुश्मन थी सघनि था। उनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं उन्हनि खां मूंखे बचा ऐं तूं जेको आहे कासम खान खे हथ कर। अगरि जेकॾहिं तूं उनखे हथ न कयो त पोइ उहे मूंखे दुश्मन सम्झंदा ऐं मूंखे लालची सम्झंदा। सावल खान चवंदो त बसि चाकर खान तूं परेशान न थी, मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि जीअं जेको आहे मां कासम खान खे हथ करे वठां। अगरि जेकॾहिं कासम खान मूंखे हथ अची वियो त पोइ मां तव्हांखे ज़रूरु इतलाह कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जो हाणे पंहिंजे माण्हुनि खे साफ़ साफ़ चई छॾीनि त हाणे मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां। तमामु जल्द मां इन जरस चाकर खान जी हवेली मथां हमलो करे पंहिंजे भाउ खे आज़ाद कराए सघां थो। अगरि जेकॾहिं मूं उनखे आज़ाद न कयो त पोइ रूंडो जेको आहे कूड़ा कसम खणी ऐं मुआरे भाउ कासम खे माराए छॾींदो ऐं उहे रस चाकर खान कॾहिं बि उनखे बख़्श न कंदो। छो जो रस चाकर खान चाहे इहो थो त असां हर हाल में पोइ त हुजूं ऐं असांजा खून थींदा रहनि ऐं उहो असांजा बदिला वठंदो रहे। बहरहाल ईअं कॾहिं बि न थींदो। तमामु जल्द तव्हां मुंहिंजो साथ ॾियो त मां उनखे आज़ाद कयां। दोस्तों उमेद है कहानी आई हूंदव के पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं मुंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।